खे आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त बजट में नौजवाननि जी तालीम लाइ वधीक मौक़िया रखिया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां जारी कयल ट्वीट में चयो वियो आहे त गुज़िरियल बजट जी भेट में हीअ बजट निमाया बहितरी ॾेखारे रहियो आहे। हुन चयो त बजट में अमीरनि जे ग़रीब पैदावार असासनि ते टैक्स लॻायो वियो आहे। संदसि चवणु हो त बलोचिस्तान जे नौजवान खे ख़ुसूसी अहमियत ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त माशी तौरु कमज़ोर तबिके खे हुकूमत सब्सिडी ॾिनी। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त बजट में नौजवान जी तालीम लाइ वधीक मौक़िया रखिया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां जारी कयल ट्वीट में चयो वियो आहे त गुज़िरियल हुकूमत बजट जी भेट में हीअ बजट निमाया बहितरी ॾेखारे रही आहे। हुन चयो त बजट में अमीरनि जी ग़ैर पैदावारी असासनि ते टैक्स लॻायो वियो आहे। संदसि चवणु हो त बलोचिस्तान जे नौजवाननि खे ख़ुसूसी अहमियत ॾिनी वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो त माशी तौरु कमज़ोर तबिके खे हुकूमत सब्सिडी ॾिनी।